अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। फ्रेंड्स, मैरिज किचन में अॼु असां तव्हांखे मटियारी शहर जो सैर कराईंदासीं। पाकिस्तान टूर जे दौरान असांखे मटियारी शहर वञण जो मौक़ो मिलियो। मटियारी शहर असांजे सूबे सिंध जो ज़िलो आहे ऐं हीउ शहर हैदराबाद खां 30 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। हिन वीडियो में असां तव्हांजे लाइ मटियारी शहर जा कुझु मनाज़िर रिकॉर्ड कया आहिनि।
उम्मीद कई था तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। फ्रेंड्स, वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।